अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी टेली फिल्म गजगोड़ जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधी टेली फिल्म गजगोड़ में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि ऐं हीअ सिंधी टेली फिल्म गजगोड़ कॾहिं ईंदी। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी टेली फिल्म गजगोड़ जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग जारी आहे। दोस्तों, सिंधी टेली फिल्म गजगोड़ में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन में आहिनि, जीअं त सैयद निसार शाह, अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, सतार लाड उर्फ मज्जू, जफ़र खोखर, जावेद खान अबड़ो, मुमताज़ खासकेली, मज़हर शेख। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन फिल्म में आहिनि। दोस्तों, ही सिंधी टेली फिल्म गजगोड़ ईद उल फितर ते सिंध TV चैनल ते हलाई वेंदी। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।